अॼु मुंहिंजी थी मुकलाणी अली खे वञी चओ अदा बस सिखो थी तूं साणी दम ॾियण ते दम भाओ मुंहिंजी थी मुकलाणी अॼु मुंहिंजी थी मुकलाणी सोना वारो कर हेठि लही अच तुंहिंजे जनाज़े जो टाइम थी वियो आहे जमायत समूरी इंतज़ार में बीठी आहे बिरयानी जी देगिन जो ऑर्डर बि ॾेई छॾियो आहे शामियाना ऐं कनात बि हणी छॾिया आहिनि हेॾियूं मुछां छॾियूं अथई ॾिसण में सफ़ा सिंधी कुकड़ थो लॻे हाणे हेठि लही अच त तोखे तकबीर ॾियण लाइ रेंजर्स जा जवान पहुची विया अथई। अरे बा मिटा आऊं दाड़ेल न आहियां आऊं वापडा जो लाइन में न आहियां पोल ते चढ़ी कंहिंखे कुंडो हणी ॾींदो आहियां कंहिंजा कनेक्शन सेट कंदो आहियां सॼो ॾींहुं मज़दूरी करे शाम ताईं 1000-1500 कमाईंदो आहियां उन पैसनि मां 500 जो तेल वठी शापरनि खे हणी फेसबुक ते लाइव अची थोरी घणी बकवास कंदो आहियां बाक़ी मुंहिंजो ॿियो को अहिड़ो ॾोह न आहे बाबा छो था तंग कयो हिन फ़क़ीर खे। अरे जानी थोरो हेठि लही था अचनि रेंजर्स वारा तुंहिंजा कनेक्शन ठाहे सेट कंदा सॼी उमिरि अॻवा भराए तावान जा कनेक्शन हयां थी हाणे वरी चवीं थो मां मिसकीन मज़दूर आहियां हेलड़े बूट तुंहिंजो वज़न जल्दी कर लही अच जनाज़े जो टाइम थी वियो आहे जमायत उस ते बीठी आहे क़बर खोटाई जो कम बि हले तो पयो देगून धप करे वञनि मिठा वारो कर पंहिंजे पाण खे हुकूमत हवाले कर बाबा। ओ अब्बा मुंहिंजा नंढड़ा बच्चा आहिनि उन्हनि जो छा थींदो कुझु राम कयो मूं ते यारो। ओ जापानी केकरस मुआंडा जॾहिं तव्हां ॿियनि जा मासूम ॿार अगवा करे उन्हनि ते तशद्दुद करे लखे रुपया बुंग वठंदा हुया वे उते तव्हांखे रहम आयो उते रोज़ मीडिया ते लाइव अची करे गारियूं ॾींदो ऐं पिणे जी बादशाही आहे हाणे जल दबन लांग बूटनि जा आवाज़ ॿुधण खां पोइ हाणे होश ई ख़ता थी विया अथव बी पुट सनू तुंहिंजे लाइ हिकु नओं गीत ठाहियो आहे फनकार शमन मीराली जी धुन आहे लहिया त हलूं कब्रिस्तान में लहिया त हलूं कब्रिस्तान में जिते हर पासे सुकून आहे जिते जहिड़ो न कोई खून आहे लहिया त हलूं कब्रिस्तान में सनू पुट लहिया त हलूं कब्रिस्तान में। अब्बाड़े मूंखे बचायो घोड़ाड़े मुंहिंजे ॾाॾे जी तोबा ॿीहर मां रोडनि ते गाॾियूं पुर करण जे बदिरां गाॾियुनि जे शीशनि खे कपिड़ो हणी साफ़ करे पैसा कमाईंदुसि पर ॾोह न कंदुसि मुंहिंजी जान छॾायो यार हिकु ॿी ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी लिटरेशन बि कंदा छा। न लिटरेशन वरी छाजी तूं त सिंध जी मोज़िज़ शख़्सियत आहीं तोखे गुलनि जा हार पाराईंदा तो लाइ त टंडो आदम मां सिजी थियल लेला घुराईंदा राय फ्रूट पिस्तन ऐं बादामनि जूं ट्रकूं लाराईंदा तुंहिंजी त ठाहे ख़िदमत कबी चाइना जा चमड़ा बहितर हिन में अथई पंहिंजो पाण खे सिलेंडर करे हुकूमत हवाले कर चालाकीअ जी का ज़रूरत न अथई घणा ॾींहं थिया आहिनि तव्हां मस्तियूं करे ॾिठियूं आहिनि हाणे लांग बूटनि जा धक जली जाए पुट। ओ अब्बा कचे जा दाड़ेलो मुंहिंजी नसीहत अथव बेली ॾोह करण छॾे ॾियो मज़लूम जी आ न खणो सॼी ज़िंदगी जंग में ॿिलनि जियां भटकंदा था वतो इहा बि का ज़िंदगी आहे पंहिंजा हथियार फिटी करे पाण खे हुकूमत हवाले कयो पंहिंजूं सज़ाऊं काटे इज़त जी ज़िंदगी गुज़ारियो पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारियो उन्हनि खे हथियारनि जी जॻह हथ में कलम ॾियो मुआशिरे में अमन क़ाइमु कयो जेकॾहिं भॼण जी कोशिशि कई वे त अॼु तव्हांजो बि मूं जहिड़ो असरु थींदो लांग बूट ॾाढा वज़नी अथव यारो।